तव्हां असांखे इहो ॿुधायो की जेके करबला जा करबला जेको हाणे ॾिसो था त उहो कीअं आहे, असांजो छा माने ज़िमेदारी आहे करबला खे कीअं फ़रोग़ ॾियूं, कीअं आम माण्हू करबला खे सम्झी सघे थो? करबला हर दौर जी हिकिड़ी इनकलाबी तहरीक रही आहे। असांजे तव्हांजे हिन मुआशरे में बदकिस्मती आहे त असां करबला खे फ़क़ति ऐं फ़क़ति 61 हिजरी ते महदूद करे छॾियो आहे, जॾहिं त करबला हर दौर जे लाइ हिकु हुर्रियत ऐं आज़ादी जो पैगाम थो ॾिए। करबला हर दौर जी हिकिड़ी इनकलाबी सियासी समाजी तहरीक आहे। करबला जे अंदरि जीअं तव्हां ॾिसंदा त करबला जे अंदरि असांखे हर क़िस्म जो पहलू मिले थो, सब्र जो पहलू मिले थो, शुजात जो पहलू मिले थो, जानिसारी जो पहलू मिले थो, इबादत जो पहलू मिले थो, मामलात जो पहलू मिले थो। इन तरह सां अगरि असां फ़क़ति करबला खे 61 हिजरी ताईं महदूद रखंदासीं त पोइ फ़क़ति ऐं फ़क़ति इहो थींदो त हर साल असां फ़क़ति उहे साॻा क़िसा ऐं साॻियूं जेके असां वटि रवायतूं उहे बयानु कंदासीं। लेकिन अगरि असां करबला खे मौजूदा दौर में खणी ईंदासीं, हालिया दौर में खणी ईंदासीं त पोइ असांखे इहो तयन करिणो पवंदो त अॼु जो हुसैन केरु आहे। अॼु जो हुसैन जो तयन थी वेंदो त उनखां बाद में इहो बि तयन थी वेंदो त अॼु जो यज़ीद केरु आहे। जॾहिं इहे असां वटि ॿ किरदार वाज़े थी वेंदा त उनखां बाद में असां वटि इन्हनि ॿिन्हिनि किरदारनि जे अंदरि जेको लश्कर आहे उहो बि वाज़े थी वेंदो, छो त इहे फ़क़ति नाला न आहिनि, मुकमल किरदार आहिनि। जीअं इमाम हुसैन हिकिड़ो किरदारु आहे, ईअं यज़ीद बि हिकिड़ो किरदारु आहे। इन करे अगरि असांखे इमाम हुसैन जहिड़ी शख़्सियत मिली वई, जीअं असां सभिनी जो हिकिड़ो अक़ीदो आहे त आका मौला इमाम ज़माना ऐं वक़्त जा हुसैन आहिनि, बिल्कुलु, त ईअं अॼु जे ज़माने में असांखे यज़ीद जी शनाख़्त करणी पवंदी। बिल्कुलु ईअं न आहे त असां 61 हिजरी जे यज़ीद ते लानत कयूं, लेकिन अॼु जे यज़ीद सां मुंडो मुंडे में हथ में मिलाए करे असां घुमंदा वता हुजूं, ईअं न हुजणु घुरिजे। लेकिन अॼु जे ज़माने में अगरि असां जनाब अब्बास जो किरदारु खणूं त असांजे साम्हूं वरी इब्न ज़ियाद जो किरदारु बि वाज़े हुजणु घुरिजे। अगरि असां अॼु जे ज़माने में जनाब अली अकबर जो किरदारु खणूं त अॼु जे ज़माने जो उमर बिन सैद बि असां वटि वाज़े हुजणु घुरिजे। अॼु जे ज़माने जो शिमर बि असां वटि वाज़े हुजणु घुरिजे। इन करे इहे सभु जेके किरदार आहिनि अॼु असांजे ज़माने जा उहे वाज़े हुजणु घुरिजनि। मुख़्तसिर इन जो जेको आहे त उहो बयानु कंदुसि। यज़ीद केरु हो, उनजो छा कमु हो? यज़ीद हिकु अहिड़ो हुक्मरान हो जंहिं चयो त न को क़ानून आहे, न का वही आहे, न का शरीयत आहे, हीअ फ़क़ति ऐं फ़क़ति हाशिमियुनि जो हिकिड़ो माज़ल्ला ढोंग आहे। हुन पंहिंजी ज़ाती तौर ते फ़तवाऊं पे ॿुधायूं, सभु कुझु ज़ाती तौर ते पे ॿुधायो। हाणे इन क़िस्म जे हुक्मरान जी जेको बि बग़ैर कंहिं लालच जे बैयत कंदो, फर्मा बरदारी कंदो, अॼु जे ज़माने में इब्न ज़ियाद आहे। गदरी साहब खां मुंहिंजो सुवालु आहे, मक़सदु करबला ॿुधायो, जेको मक़सदु आहे इमाम जो, जेको अञा ताईं हलंदो थो अचे, उन जे बारे में कुझु अगरि तव्हां पंहिंजो नज़रियो या मुख़्तसरनि जेको इल्मु आहे तव्हांजो असां सां विरायो। जी, शुरू में जीअं मोहसिन अली ॿुधायो त मक़सदी क़याम इमाम हुसैन अलैहिस्सलाम, इहो जेको नज़रियो आहे उहो हज़रत अबा अब्दुल्ला जेको पाण नज़रियो फ़रमाए विया हुआ उहो ई करबला जो नज़रियो आहे। ऐं सुवालु इहो आहे त उहो कहिड़ो नज़रियो आहे? इमाम हुसैन अलैहिस्सलाम जंहिं वक़्तु मदीने खां करबला जी तरफ़ सफ़र कनि था, ओला पंहिंजे ख़त में जेको पंहिंजे भाउ खे लिखियो आहे ऐं ओवरऑल हिकिड़ो पूरी रहंदी दुनिया ताईं इहो हिकिड़ो ख़तु आहे त जंहिं ख़त जे खां बाद में कंहिं बि माण्हू पंहिंजो को नज़रियो बयानु न करे, कोई तारीफ़ न करे मक़सद करबला में। उहो इमाम हुसैन अलैहिस्सलाम फ़रमाइनि था, इन्नी लम अख़रुज अशरन वला बतरन वला मुफ़सिदन वला ज़ालिमा इन्नमा ख़रजतो लितलबिल इस्लाहि फ़ी उम्मति जद्दी रसूल अल्लाह उरीदु अन अमर बिल मारूफ़ व अनहा अनिल मुनकर व असीरतो बेसीरत जद्दी अबी अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम। मौला फ़रमाइनि था त मां जेको हीउ ख़ुरूज कयां थो, इन्नी लम अख़रुज, जेको हीउ मां ख़ुरूज कयां थो, अशरन वाला बतरन वाला मुफ़सिदन, न को मां को फ़साद जे लाइ वञा थो, छो त करबला खां बाद में खोड़ सारा इहे नज़रिया बि ईंदा त हीअ जेका जंग हुई ॿिनि शहज़ादनि जे दरमियान जंग हुई, उन करे इमाम अलैहिस्सलाम इहा शइ वाज़े करणु चाहिनि पिया त हीअ जेको मां निकिरां थो, न को मां फ़साद जे लाइ निकिरां थो, न को मां जंगो जिदाल जे लाइ निकिरां थो, न ई मां अहिड़े क़िस्म जो फितनो ऐं फ़साद खे रवाज ॾियणु निकिरां थो। पोइ मौला खां सुवाल त मौला छाजे लाइ था निकिरो? इन्नी लम अख़रुज अशरन वाला बतरन वाला मुफ़सिदन वाला ज़ालिमा, न मां को ज़ुल्म करणु निकिरां थो, इन मां ख़रज तो ले तलबिल इस्लाह, मुंहिंजे ख़ुरूज जो मक़सदु इहो आहे त मां पंहिंजे नाना रसूल अल्लाह जी उम्मत जी इस्लाह कयां। जेके रसूल आज़म पंहिंजे ज़माने में अहकाम इलाही ॿुधाया उहे अहकाम इलाही दफ़न थी चुका हुया, जेके रसूल अल्लाह हलाल ॿुधाए विया उन वक़्तु उहे हराम थी चुका हुया, जेके रसूल अल्लाह जिन्हनि शयुनि खे हराम करार ॾिनो उन्हनि शयुनि खे उन वक़्तु जो हुकुमरान हलाल करार ॾिनो। बुनियादी सुवालु इहो आहे त आख़िरकार नमाज़ बि पढ़िजे पई, हज बि थिए पियो,
ऐं रोज़ा बि रखजनि पिया, क़ुर मजीद जी तिलावत बि थिए पई। उहा कहिड़ी इस्लाह हुई जेका इमाम हुसैन अलैहिस्सलाम घुरनि पिया, जेका उन वक़्तु करबला जे सूरत में उन वक़्तु मुआशरे में उहा इस्लाह थियणु महसूसु थी। उनजो सो सिंपल ऐं सादो सवाल जवाबु इहो आहे त उन वक़्तु जेके रसूल आज़म ख़ुदा वन मुताल जे तरफ़ां जेको बि पैगाम ॿुधाया, जेके बि हुक्म इलाही ॿुधाया, उन्हनि हुक्म इलाही खे, उन्हनि हुक्म इलाही जे उबतड़ अमल अंजाम ॾिना हुया। जेके हलाल हुया उन्हनि खे हराम करार ॾिनो वियो, जेके हराम हुया उन्हनि खे हलाल करार ॾिनो वियो। उन्हनि हुकुमनि जी जंहिं वक़्तु उन्हनि हुकुमनि जी पामाली इमाम हुसैन अलैहिस्सलाम ॾिसनि था त इमाम हुसैन अलैहिस्सलाम फरमाइनि था त मां जेको रसूल आज़म जो फ़र्ज़ंद आहियां ऐं अली मौला जो फ़र्ज़ंद आहियां, हज़रत ज़हरा जो फ़र्ज़ंद आहियां ऐं वक़्त जो इमाम आहियां। वक़्त जे इमाम ते इन वक़्तु जंहिं वक़्तु ॾिसे त अहकाम इलाही पामाल थियनि पिया, जीअं रसूल इमाम हुसैन हिकिड़े पंहिंजे ज़ी हसम जे मक़ाम ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम जेको सफ़र आहे करबला जो, त ज़ी हसम हिकिड़ो मक़ाम आहे, उनजे मक़ाम ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम फरमाइनि था त तव्हां नथा ॾिसो त दीन फ़क़ति माण्हुनि जे ज़बान ते हिकु लूण जे चस्के जीअं आहे, चटके जीअं आहे, पोइ जंहिंखे जेतिरो उहो खपे थो उहो उन मां फ़ाइदो वठी करे बाक़ी जेको आहे उहो छॾे थो ॾिए। यानी को बि माण्हू दीन मुकमिल अख़्तियार करण जी हालत में ई न हुयो। हाणे जॾहिं इस्लाह जे ज़िद आहे फ़साद, जॾहिं मुआशरे जे अंदरि फ़साद पैदा थी वञे त उन वक़्तु जे जेके बि बाशऊर इंसान आहिनि उन्हनि ते लाज़िम आहे त उहे क़याम कनि, ऐं उन वक़्त जे इमाम हुसैन अलैहिस्सलाम इन जे लाइ क़याम कयो त मुआशरो फ़साद जी तरफ़ वञे पियो। इमाम अली मक़ाम इहो चाहींदा त अमन जो क़याम थिए ऐं जेको आम माण्हू आहे उन लाइ ज़िंदगी सवली थी वञे। ऐं इहो ई असां सभिनी जो पैगाम आहे, छो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो जेको किरदारु आहे उहो हिकिड़ो अहिड़ो किरदारु आहे जेको सॼी दुनिया लाइ रोशनी आहे ऐं हिकिड़ो पाक किरदारु आहे ऐं सॼी हर क़ौम हुन सां मोहबत करे थी, यानी की सिर्फ़ु मुस्लमान न, हर क़ौम इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां अक़ीदत ऐं मोहबत रखे थी। इन बारे में तव्हां छा चवंदा?